अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, मां आहियां एनवायरमेंट इंजीनियर जावेद अहमद महर। सिंध जे मौसम जी नई अपडेट सां गॾु दोस्तो जेको हीउ सिस्टम हली रहियो आहे इहो बिल्कुलु पंहिंजे उरूज सां मिडल सिंध ऐं अपर सिंध ते वसी रहियो आहे ऐं बिल्कुलु शिदत सां वसी रहियो आहे ऐं मुसलसिल। ऐं बाक़ी इहो आहे त हीउ राति जो 2 बजे पंहिंजी शिदत बिल्कुलु घटाए वेंदो ऐं जेको आहे सो लोअर पंजाब ऐं अपर बलूचिस्तान जी हिन पंहिंजो उत्तर ऐं ओलह जी कुंड में हीउ वञी रहियो आहे। ऐं उनखां पोइ हिन जी मौसम जी असांजे जेको आहे सो ख़तमु थी वेंदी। हीअ जेका शिदत जेका बारिश वारो सिलसिलो आहे इहा ख़तमु थी वेंदी ऐं रेस्क्यू ऐं रिहेबिलिटेशन जो स्टेज आहे ऐं माण्हुनि खे रेस्क्यू करणु खपे। बहरहाल हिकिड़ी एडवाइज़ आहे नंढी त कंहिं बि अहिड़े क़िस्म जी अफ़वाह ते न हलो। ऐं इहा माण्हुनि हिकिड़ी मां जेको ॾिठो आहे जिन दोस्तनि मूंखे कॉल्स कयूं आहिनि त हिकिड़ी परेशानी जी कैफ़ियत आहे त हफ़्तो हलंदो, 8 ॾींहं हलंदो, 4 ॾींहं हलंदो। न, बिल्कुलु अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। राति जो 2 बजे हिन जी शिदत ख़तमु थींदी, सुबुह जो 4 बजे ई असांजी सिंध मां निकिरी वेंदो। पोइ अलाह साईं रहम कंदो, तव्हां बिल्कुलु दिलिजाए कयो ऐं बहरहाल कंहिं बि अहिड़े क़िस्म जी अफ़वाह ते न हलो ऐं पंहिंजो ख़्यालु कयो ऐं पंहिंजे आस पास वारनि जो बि ख़्यालु कयो। अलाह साईं पंहिंजो असां ते करम करे। आमीन।